साहब चई सघो आहे सभिनी खे एमएनए या सदर साहब खे ये पंहिंजो छा मसइलो खणी आया? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अदा ये मसलो असांजे ॻोठ जो न आहे पर सॼी शहर राधण स्टेशन जो आहे। ये असांजो डिग्री कॉलेज आहे राधण स्टेशन में, जिते हितां जा मक़ामी शागिर्द पढ़ंदा आहिनि। उन्हनि खे 2010 खां वठी असांजे हितां जो MPA इफ़्तिताह कयो आहे। उन खां पोइ छित ते पहुतो आहे, वरी इन जो कमु शुरू न कयो अथनि, जेके 14 साल गुज़री विया आहिनि। असांजी अपील आहे सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी साहब के, चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी साहब के, असांजी अदी फरियाल टालपुर साहिबा के, हितां जा मक़ामी MNA MPs के, त बिराए महिरबानी असांजो हे जेको कॉलेज आहे जल्दी में तकमील करे मुकमल कयो वञे, ताकि हितां जे शागिर्दनि खे, हितां जे मक़ामी माण्हुनि खे सुठी तालीम बि मिले, डिग्रियूं खणनि। ऐं जेको आहे सो हितां जे सिविल सोसाइटी खे, सहाफ़ियुनि खे, वकीलनि खे, डॉक्टरनि खे असां अपील था कयूं, बिराए महिरबानी इन खे वधि में वधि मथे मसइले खे खणनि, जीअं शहीद मोहम्मद बशीर ज़रदारी कॉलेज मुकमल थिए ऐं असांजे हिन राधण शहर जी तरक़ी में इज़ाफ़ो थिए। ऐं वॾे में वॾो प्रोजेक्ट आहे पीपल पार्टी जे दौर जो, 20 साल थी विया आहिनि जेके अञा मुकमल न थियो आहे। असां अपील था कयूं त महिरबानी। असां 91 ज़मीन में आया, असांजे चइनी भरनि जो सयूं बि ॾिनल आहिनि ऐं उहो कॉलेज कमु हलंदे हलंदे बीही वियो आहे। असां इनखे 14 साल खनि थी विया आहिनि। 14 साल कमु जो रुकिजी वियो आहे जी। ऐं ठेकेदार कमु मतिलबु कोन पियो करे या मथां मतिलबु हाणे अलाए छाजे करे बि कमु रोकिजी वियो आहे। असांजे जेको आहे किना खूं ठहनि पिया, त सभु राधण जा मौजूद जेके बि माण्हू अचनि पिया, भाई कमु किना खूं ठहनि, राधण जो फ़ाइदो आहे, हे आहे हो आहे, बल्कि हुते मुक़ाम बि हुयो, उन जो बि ख़्यालु न पिया कनि। अॼु जॾहिं कॉलेज ठहे थो त को बि असांखां न को बयानु थो ॾिए कॉलेज जे बारे में, सॼी माण्हुनि सां चङाई आहे, ऐं न को वरी को असांखे ई चई थो त भाई छो नथो ठहे। असां सभिनी खे अपील था कयूं, ख़ासि करे मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी खे, बिलावल ज़रदारी खे, अदी खे, ऐं ॿिया जेके असांजे हद जा MNA MPA साहब आहिनि या दस्तगीर साहब आहे, किननि खोन में त अचे पियो, पर हाणे असांखां हिन मौक़फ़ ते पुछे ई नथो। हाणे असां वधि में वधि हिननि खे अपील था कयूं सभिनी खे त कॉलेज जो कमु हलायो, ताकि सभिनी माण्हुनि जो भलो थिए। असां इन में राज़ी हूं, अॻु बि राज़ी हुआसीं, हींअर बि राज़ी हूं। असां तकड़ि जल्दी में जल्दी कमु कनि, असांजो मौक़फ़ इहो आहे। ऐं असांजे बनियुनि ते जेके माना जावरनि जूं बनियूं ठाहिनि पिया, ॿिया न ते कब्ज़ो कयूं।